अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारी एपिसोड वरी बहितरीन थियण वारी आहे दोस्तों। मंसूर खान जे लाइ बि मुसीबत तयारु थी चुकी आहे, मुराद जे लाइ बि मुसीबत तयारु आहे ऐं राज़न खे ख़बर ई न आहे उन सां छा थियण वारो आहे। राज़न खे पोइ ख़बर पवंदी जॾहिं हुन जा पेर निकिरी वेंदा ऐं शाहनवाज़ खान हिकु वॾो मसइलो पैदा करे छॾियो आहे। इन वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा दोस्तों, सॼी अपडेट्स ॾींदासीं हिन नंढड़े वीडियो में ऐं थी सघे त लाइक सब्सक्राइब शेयर भी ज़रूरु कंदा असांजे नो दासी टेक यूट्यूब चैनल के। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, मंसूर खान जे लाइ मुसीबत इहा तयारु आहे त पुलिस अञा हिन जे गिर्द घेरो तंग कंदी शैदाइन जे हिसाब सां। ऐं होॾां जेको आहे राज़न खे ख़बर ई न आहे त मुराद जेको भाउ गुम थियो आहे ऐं उहा गेम शाहनवाज़ खेॾियो आहे, उहा गेम मुंहिंजी गिची में पइजण वारी आहे। इहा मुसीबत जेको आहे न राज़न जे कंध में पइजण वारी आहे, राज़न खे ख़बर ई न आहे। ऐं मुराद जे लाइ इहा मुसीबत आहे त हुनजे भाउ जे लाइ ख़ैरु न आहे। ऐं मां ॿुधाईंदो आहियां दोस्तों, शाहनवाज़ खान सॼी गेम खे हलाए थो पियो, ओॾो मंसूर खान खे पुलिस सां तंग कराए थो, राज़न वारनि खे मुराद सां विढ़ाए छॾियईं। हाणे हिकिड़ो ॿियो कमु थियण वारो आहे। राज़न वारा वेंदा, ककर वारा वेंदा मुराद वटि, चवंदा तूं असांखे गुलपरी ॾेखार आहे या कोन, हिते मुराद फासी वेंदो।